अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। समूरे मुल्क जी अॼु कराची, ठट्टो, हैदराबाद, नवाबशाह, सखर, लाड़कानो में कश्मीरियुनि सां एकता जे इज़हार लाइ नवाबशाह जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शिया उलमा काउंसिल नवाबशाह पारां इज़हार यकजहती ऐं सकरंड में JUI पारां ऐं जॾहिं त नौशरो फेरोज़ में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे तरफ़ खां रैलियूं कढियूं वयूं ऐं जॾहिं त नवकोट गवर्नमेंट हाई स्कूल फ़कीर सुलेमान चांडियो जे शागिर्दनि बैनर्स हथ में खणी कश्मीरियुनि जे हक़ में नारा लगाया, जंहिंजी अॻुवानी मोहम्मद कासमानी कई। ॿिए तरफ़ विरिया रोड शहर एक्शन कमेटी, यूनिटी एंड प्रेस फोरम पाकिस्तान, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स जे तरफ़ खां पिणु रैली कढी वई, जंहिंजी अॻुवानी अरशद चौहान, आसिफ बिरोई, आमिर आराई, अदील गुल उमरानी ऐं बशीर बिरोई कई। भारती बरबरियत आॾो सीनो ताणे बीठल मज़लूम कश्मीरियुनि सां एकता जे इज़हार लाइ पाकिस्तान समेत समूरे दुनिया में योम यकजहती कश्मीर मल्हायो वियो। भारती ज़ुल्मनि ख़िलाफ़ समूरे मुल्क में रैलियूं, सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं KP जो अवाम कश्मीरियुनि सां एकता जे लाइ हिकु आवाज़। मुज़फ़राबाद में इंसानी ज़ंजीर ठाही वई। इस्लामाबाद में परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर ऐं सेनेट चेयरमैन समा सादिक संजराणीअ जी अॻुवाणीअ में रैली कढी वई। वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर कश्मीर मसइले लाइ भारत खे ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। कोटली आज़ाद कश्मीर में जलसे खे ख़िताब कंदे मोदी 5 अगस्त वारे क़दम वापसि वठण वालरियल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाल करे सघे। ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं, पुलवामा वाक़िए पुठियां पाकिस्तान न आहे। नरेंद्र मोदी इलेक्शन में कामयाबीअ लाइ पुलवामा वाक़ियो करायो। PDM जो कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ मुज़फ़राबाद में जलसो। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त कश्मीर खे 3 हिसनि में विराइण जो मंसूबो इमरान ख़ान जो हुयो, जंहिं इक़्तिदार में ईंदे ई उन ते अमल कयो। मरियम नवाज़ चयो आहे त जिथे कश्मीर जे ज़वाल जो ज़िक्र थींदो उते इमरान जो नालो ईंदो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त इमरान ख़ान खे कश्मीर जो सौदो करणु न ॾींदासीं, कश्मीर पाकिस्तान जो ई रहंदो। हर क़िस्म जी सोच ऐं नज़रिए सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियां, पर वॾनि धाड़ेलनि खे कॾहिं बि नारो न ॾींदुसि ऐं न कंहिं क़िस्म जी मुफ़ाहिमत कंदुसि। इमरान ख़ान चयो आहे त नंढनि चोरनि खे जेल में विझी वॾनि चोरनि खे आज़ादु नथो करे सघां। अव्हां खे जेको बि लॉन्ग मार्च करणो आहे करियो, सहूलियत ॾियण लाइ तयार आहियां। चंदो वठंदड़ इस्तीफ़ाउनि लाइ पैसा घुरी रहियो आहे, पर हाणे खेसि इस्तीफ़ा ॾियण सां गॾु क़ौम जो लुटियल नाणो बि वापसि करणो पवंदो। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जा वॾा सेनेट में ताउन घुरी रहिया आहिनि, पर असां इनकार कयो आहे। सेनेट में शो ऑफ हैंड ताबेदार ख़ान जे वञण बैदि थींदो। पिंडी वञण जा ऐलान कंदड़ हाणे पिंडी अचण खां टिड़ी रहिया आहिनि। PDM वारनि इस्लामाबाद में गड़गड़ कई त संदन अहिड़ो अशर कंदुमि जो तारीख़ यादि रखंदी। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त पिंडीअ जे हिकिड़े ट्वीट खां पोइ हिन जो रुख़ तब्दील थी वियो। इस्लामाबाद भली अचनि, पर खेनि अमन जे दायरे में रहणो पवंदो। MP सरदार ख़ान मोहम्मद डाहिरीअ जे बंगले ते CIA इंचार्ज मुबीन पड़ियाड़ जी अॻुवाणीअ में नवाबशाह पुलिस जी भारी नफ़री साण करे चढ़ाई। MP सरदार ख़ान डाहिरीअ जे गैर मौजूदगीअ में बंगले ते मौजूदु मुलाज़िमनि खां संदसि जे बारे में पुछा गाछा बैदि वापसि रवानो। मोरो भरिसां डेपारजा जे 6 यूनियन काउंसिल न्यू जतोई, डेपारजा, दिलूशाह, सालियपुर, कोट सतायो जे रहवासियुनि इलाइक़े जे अहम मसइलनि गैस, बिजली, पाणी ऐं तइलीम जहिड़ी सहूलियत न हुजण ख़िलाफ़ सवें इलाइक़े वासियुनि पीपुल्स रूरल डेवलपमेंट काउंसिल जे PRDC जे नाले सां तइलीम जो बुनियादु रखियो, जंहिं में समूरे UCs जे सियासी समाजी शहरियुनि, मज़दूरनि, दुकानदारनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिं मौक़े ते अॻुवाणनि असलम कोरेजो, सैयद नाज़न शाह, अलहदाद आलमाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असीं गुज़िरियल 20 सालनि खां अज़ियत जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। सवें एकड़ ज़मीन पाणी न हुअण सबबि बंजर पणियल आहे। तालीमी इदारनि जी सहूलियत जे खोट सबबि असांजो नसुल तबाह थी रहियो आहे। नई का असांजे लाइ इलाज जी सहूलियत मौजूदु आहे। करोड़े रुपयनि जी मिलंदड़ बजट हड़प कई थी वञे। अवामी नुमाइंदा सिर्फ़ु इलेक्शन जे मौक़े ते चंड जीअं नज़र थियण खां पोइ ज़ाहिर नथा अचनि। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।